अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी हिकिड़ी नई कहाणी तव्हांजे आॾो पेश कंदासीं। महिरबानी करे हिनखे तवजह सां ॿुधिजो ऐं सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुचे। कहाणीअ जो नालो आहे पीउ जी नसीहत। हिकिड़ो ग़रीब शख़्स हो, खेसि हिकु पुटु हो। जॾहिं उन ग़रीब शख़्स जे मरण जी महिल आई तॾहिं पंहिंजे पुट खे सॾे चयाईं त पुट, मुंहिंजी चलाणीअ जो वक़्तु आहे, आउं तोखे 3 नसीहतूं करियां थो। जेकॾहिं तूं उन्हनि ते अमल कंदे त कॾहिं बि ॾुख न ॾिसंदे। पहिरीं त घर खे चम जो लोड़ो ॾिजांइ, ॿियो त ज़ाल खे क़ाबू ॿधिजांइ ऐं टियों त अणकोठी कचहरी कजांइ। उहे 3 नसीहतूं करे ग़रीब शख़्स मरी वियो। संदसि मरण खां पोइ पुट छा कयो जो पंहिंजा सभु ढगा ढोर कुही उन्हनि जा चम लाहे घर खे खणी लोड़ो ॾिनाई। सुबुह जो पंहिंजी ज़ाल खे ॿधी छॾींदो हो। हू कमकार बि कोन कंदो हो ऐं ढगा ढोर बि पंहिंजा अॻ में ई कुही छॾिया हुयाईं। सो सॼो ॾींहुं घर वेठो उॿासियूं ॾींदो हो। उन शहर में संदसि पीउ जो हिकिड़ो घाटो दोस्त रहंदो हो। तंहिं जो पंहिंजे दोस्त जे पुट जा उहे पार ॿुधा सो सिधो वटसि आयो ऐं संदसि हीणो हाल ॾिसी चयाईं त मियां ही छा कयो अथई? ज़ाल खे खणी ॿधो अथई, पंहिंजा सभु ढोर ढगा कुही उन्हनि जा चम लाहे खणी घर जे चौधारी लॻाया अथई। छोकिरे चयसि त चाचा, बाबा मूंखे ईअं करण लाइ चई वियो हो, सो उन्हनि वसियतनि खे आउं कोन छॾींदुसि। तंहिं ते पिणसि जे दोस्त चयसि त तूं पंहिंजे पीउ जी वसियत जी माना ई कान सम्झी आहे। हिन तोखे चयो त तूं घर खे चम जो लोड़ो ॾिजांइ, जंहिंजो मतिलबु ही आहे त तूं पाण वटि 2-3 कुता धारजांइ, छाकाणि त कुता तमामु सुठा चौकीदार थींदा आहिनि। ॿियो पिणे तोखे चयो त ज़ाल खे ॿधिजांइ, उन जो मतिलबु ही आहे त ज़ाल खे मोहबत ऐं कुर्ब सां क़ाबू रखजांइ। अणकोठी कचहरीअ जो मतिलबु ही हो त तूं ओताक ठाराए उन में चिल्म रख, पोइ ॾिस त तो वटि अणकोठिया माण्हू केतिरा था अचनि ऐं कहिड़ी न भली कचहरी थी लॻे। छोकर पंहिंजे पीउ जे दोस्त जो इहे ॻाल्हियूं ॿुधी ॾाढो शर्मसार थियो। उन मूजिबि अमल करण लॻो, तंहिं करे सुखियो सताबो रहंदो।